अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे घड़ी यासीन मां KTV जी कल्चरल रिपोर्टर शाहिन सिंधीअ जी रिपोर्ट। घड़ी यासीन में दरगाह आलिया इमाम अली शाह रहमतुल्लाह अलैह इमाम बारगाह अली वलीउल्लाह में हर साल जियां हिन साल बि मौलाए काइनात हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जी विलादत जो ॾिहाड़ो वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र हुआ सैयद शमन अली शाह, सैयद फयाज़ हुसैन शाह। इन तक़रीब जी कंपेयरिंग सैयद अली हैदर शाह कई। सैयद ज़ुबैर अली शाह हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शान में क़सीदा पिणु पेश कया ऐं ज़ाकिर अहल बैत मौलवी मोहम्मद यासीन बुरहानीअ शान मौला अली बयानु कयो ऐं दुआए ख़ैर घुरी ऐं तक़रीब में विलादत जो केक काटियो वियो। तक़रीब में मोमिननि जी वॾे अंग में शिरकत। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी